अफगानिस्तान में दहशतगर्दनि खे खुलियल छूट मिलियल आहे। ताज़नि वाक़िअनि सबबि सबुर जवाबु ॾेई वियो ऐं अफ़गान अगराई ते पाक फ़ौज खे जवाबु ॾियणो पियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो वफ़ाक़ी काबीना जे इजलास में ख़िताब चयईं, अफ़गान दहशतगर्द पुलिस, पाक फ़ौज जे जवाननि ऐं आम शहरियुनि खे शहीद करे रहिया आहिनि। अफ़गानिस्तान जी दरख़्वास्त 48 कलाक लाइ जंगबंदी कई वई आहे। दोस्त मुल्क ख़ासि तौर ते क़तर मामले खे हल कराइण जी कोशिश में आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ की सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास में मुल्क जी मौजूदा मुआशी सियासी सूरतहाल ते गौर। वज़ीर आज़म काबीना खे मिस्र, मलेशिया जे दौरनि बाबति एतमाद में वरितो। वज़ीर आज़म सिक्योरिटी चैलेंजिस जे आलमी सतह ते पाकिस्तान जी कामयाबियुनि खां आगाह कयो। IMF सां स्टाफ लेवल मुआहदे बाबति पिणु काबीना खे एतमाद में वरितो वियो। सदर आसिफ ज़रदारी जी लेफ्टिनेंट कर्नल जुनैद शहीद जे घर आमद, खोयल कुटुंब सां ताज़गी जो इज़हार। आसिफ ज़रदारी लेफ्टिनेंट कर्नल जुनैद शहीद जी ख़िदमतुनि खे ख़राज तहसीन पेश कयो। चयईं, पाकिस्तानी क़ौम भारत नवाज़ बग़ावत ऐं दहशतगर्दनि जे इरादनि खे नाकाम बणाइण जे लाइ मुतहिद आहे। क़ौम पंहिंजे बहादुर पुटनि जी क़ुर्बानियुनि खे कॾहिं बि न विसारींदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी मुलाक़ात, वर्किंग रिलेशनशिप ऐं पंजाब बाबति मामलनि ते गौर। वज़ीर आज़म तरफ़ां पीपल्स पार्टी खे ख़दशा ख़त्म कराइण जी ख़ातिरी। चेयरमैन वफ़द सां गॾु मुलाक़ात जे लाइ पहुतो त वज़ीर आज़म आजियां कई। PP वफ़द में नैयर बुखारी, राजा परवेज़ अशरफ, नदीम अफ़ज़ल ऐं शेर रहमान शामिल। मुलाक़ात में नायब वज़ीर आज़म सागदार, राणा सनाउल्लाह, मलिक मोहम्मद अहमद ऐं अहद चीमा बि शिरकत कई। केबी में सिक्योरिटी फोर्सेस की कार्रवाई। भारतीय फितरत ख़वारिज चोटी दहशतगर्द मार्च जी ISPR मौजूद कार्रवाई 13 ऐं 15 अक्टूबर जे विच में गुलजे इतलाती कयूं वयूं। उत्तर ॾखण वज़ीरिस्तान बन्नू में कार्रवाइनि दौरान उत्तर वज़ीरिस्तान में 18, ॾखण वज़ीरिस्तान में 8, बन्नू में 8 दहशतगर्द मारिजी विया। भारतीय हिमायती ख़ारजियुनि जे ख़ात्मे जे लाइ इलाइक़े में क्लीयरेंस ऑपरेशन जारी। सिक्योरिटी फोर्सेस ऐं क़ानून लागू करण इदारा दहशतगर्दी जे मुकमल ख़ात्मे जे लाइ कार्रवाइयूं जारी रखंदा। कराची खां अफ़गान ट्रांज़िट ट्रेड जी ट्रांसपोर्टेशन मअतल, गेट पासिस रद्द, कंटेनर्स जूं क़तारूं बीहजी वयूं। अफ़गान ट्रांज़िट जी ट्रांसपोर्टेशन अणॼातल मुदे ताईं मुलतवी कई हुई। कोयटा ऐं पिशावर कस्टम स्टेशन्स ते कंटेनर्स बीहारण जी गुंजाइश ख़त्म। कराची पोर्ट ऐं पोर्ट कासिम ते क्लीयरेंस रोकी वई। गाॾियुनि ते लोड कंटेनर्स खे ऑफलोड करणु शुरू कयो वियो। अफ़गान तालिबान भारतीय मफ़ादनि जे लाइ कमु करे रहिया आहिनि। सीज़ फायर जी भञकिड़ी खे भरपूर जवाबु मिलंदो। बचाव वारे वज़ीर चयो त 48 कलाकनि जो सीज़ फायर आहे। जेकॾहिं सीज़ फायर जी भञकिड़ी साम्हूं आई त पोइ रद्द अमल ॾिनो वेंदो। तालिबान जा फ़ैसिला ऐं कार्रवायूं भारत खां स्पॉन्सर थी रहियूं आहिनि। काबुल हुकूमत हिन वक़्तु दिल्ली जी प्रॉक्सी वार विढ़ी रही आहे। डोनाल्ड ट्रम्प आलमी सतह ते जंगबंदी जूं कोशिशूं कयूं आहिनि। जेकॾहिं हू हिते बि जंगबंदी जो ख़्वाहिशमंद आहे त मोस्ट वेलकम। नायब वज़ीर आज़म ऐं बड़े वज़ीर सागदार जे ॿिनि उहिदनि ते मुक़ररी ख़िलाफ़ दरख़्वास्त जी इस्लामाबाद हाई कोर्ट में ॿुधणी। अदालत नायब वज़ीर आज़म जे आइन में ॾिनल अख़्तियारनि बाबति वकील खां मदद तलब करे वरिती। आइन में किथे लिखियलु आहे त नायब वज़ीर आज़म एग्ज़ीक्यूटिव अख़्तियार इस्तेमालु कंदो। सुभाणे नायब वज़ीर आज़म चवे त उहो असिस्टेंट वज़ीर आज़म हूंदो, पोइ छा कंदासीं? वकील इन मामले ते असांजी मदद करे। जस्टिस ख़ादिम हुसैन सूमरो द रिमार्क्स, MNA शेर अफ़ज़ल मुरवत इस्लामाबाद हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। कानून जी हुक्मरानी सभिनी ते लाज़िम आहे। बैनुल मज़ाहिब हमांगी ऐं बुनियादी हक़ कंहिंजे बि मुआशिरे जे इस्तेहकाम में बुनियादी अहमियत रखनि था। सभिनी लाइ इंसाफ़ ऐं एहतराम ज़रूरी आहे। इस्लाम जो पैगाम सहब ऐं रवादारी आहे। सभिनी खे गॾिजी मुआशिरे जी बहितरी जे लाइ कमु करणो पवंदो। चीफ जस्टिस जो तक़रीब खे ख़िताब। अफगान इलीगल इमिग्रेंट्स की मैं बात करूंगा।
जितने भी इलीगल इमिग्रेंट्स हैं, इसका मकसद सिर्फ अफगान नहीं, कोई भी ऐसा शख्स जो कि इलीगली रह रहा है उसके खिलाफ पूरी वफाकी हुकूमत सख्त एक्शन ले रही है और सूबाई हुकूमत ने भी सख्त एक्शन लिया। आपने कहा कि लोग नहीं भेजे गए, मुझे पर्सनली पता है बहुत सारे लोग अरेस्ट हुए हैं कराची में, उनको गिरफ्तार किया गया, फिर उनको न सिर्फ गिरफ्तार करने के बाद जो कानून के तहत उनको यहाँ से जो है वो डिपोर्ट भी किया गया। तो ये कार्रवाई चल रही है, कंटिन्यूस चलती रहेंगी और ये हम लोग यूनिक बात नहीं कर रहे हैं। ये पूरी दुनिया में कहीं पे भी कोई इलीगल इमिग्रेंट नहीं रह सकता। अगर पूरी दुनिया में कोई इलीगल इमिग्रेंट नहीं रह सकता तो यहाँ पे क्यों जो है वो इलीगल तौर पे अफगानी रहे या कोई भी रहे। तो उसके लिए बिल्कुल हुकूमत की और रियासत की एक क्लियर पॉलिसी है, इसमें किसी को उबाम नहीं होना चाहिए। गैर कानून चौथे रहंदड़ माण्हुनि खिलाफ़ वफ़ाक़ी सूबाई हुकूमत एक्शन खणी रही आहे। पाकिस्तान जी बहादुर फ़ौज अफ़गान अग्रहिनि ते मुंहुं तोड़ जवाब ॾिनो। नवाज़ लीग जे वफ़द सदर आसिफ़ ज़रदारी सां मुलाक़ात कई हुई। मुलाक़ात दौरान नून लीग ऐं पीपल्स पार्टी बयानबाज़ी न करण ते इतफ़ाक़ कयो हो। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जूं सखर में मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणो त पीपल्स पार्टी जो नुमाइंदो आहे, गैर ज़िम्मेवारानो बयान न ॾींदो। मरियम नवाज़ बाबति का बि ॻाल्हि न कंदो। उहा पार्टी पॉलिसी आहे। पंजाब ऐं सिंध में हिक ई वक़्तु ऑपरेशन सां ॾोहारी भॼी नथा सघनि। पुलिस ऐं रेंजर्स कचे में ॾोहारियुनि खिलाफ़ ऑपरेशन करे रहियूं आहिनि। जेके कचे जा ॾोहारी रज़ाकारानी तौर ते हथियार फिटा कंदा तिन खे धार नमूने डील कयो वेंदो। जेकॾहिं कचे जा ॾोहारी हथियार फिटा न कंदा त मुक़ाबलनि में मारिजी वेंदा। शेखजान मोहम्मद महर जा कुझु क़ातिल गिरफ़्तार थिया आहिनि ऐं कुझु मारिजी विया। पीपल्स पार्टी हिकु ख़ानदान जी आहे। आगा सिराज दुरानी जो लाॾाणो पीपल्स पार्टी जे लाइ वॾो धचको आहे। खुराक ताईं बराबर महफ़ूज़ ऐं सस्ती रसाई हर इंसान जो हक़ आहे। ग़िज़ाई तहफ़्फ़ुज़ सिर्फ़ हुकूमत जी न पर सभिनी जी गैर ज़िम्मेवारी आहे। आसिफ़ ज़रदारी जो खुराक जे आलमी ॾियारे ते पैगाम। संदसि चवां पाकिस्तान में ज़राअत मैशत जी बुनियाद ऐं लखे माण्हुनि जे रोज़गार जो वसीलो आहे। मौसमियाती तब्दीली ॿोॾी मांग ऐं खुराक जी खोट खे वधाए रहिया आहिनि। असांजो अज़म आहे त को ॿार बुखियो न सुम्हे, हर घर में खुराक पहुचे। सिंध में कम जे सरकारी अघु तोड़ी शुगर मिलूं चालू करण बाबति फ़ैसिलो न थी सघियो। केन कमिश्नर हैदराबाद 1 नवंबर खां शुगर मिल चालू करण वारो लेटर वापसि वठी छॾियो। केन कमिश्नर हैदराबाद सिंध जे समूने शुगर मिल्स खे 13 अक्टूबर ते लेटर जारी करे 1 नवंबर खां कमंद जी पीढ़ाई शुरू करण जे लाइ चिमनियूं ॿारण जी हिदायत कई। ॿिए ॾींहं ते केन कमिश्नर लेटर वापसि वठी ॼाणायो त शुगर मिलूं चालू करण जो फ़ैसिलो 15 अक्टूबर ते शुगर केन बोर्ड जी गॾिजाणी में थींदो। पर 15 अक्टूबर ते रचियल इजलास जो को बि सबबु न ॼाणाए बिना सबब जे मुलतवी कयो वियो। कमंद जो सरकारी अघु मुक़ररु न थियण, शुगर मिल चालू करण बाबति फ़ैसिलो न थियण सबबु आबादगार बुॾतर जो शिकार। सारियुनि जॻहनि में घटिताई नाजाइज़ कटौती खिलाफ़ गुलाटी तालुके में शटरबंद हड़ताल। आबादगार एक्शन फोरम जे सॾ ते गुलाटी, खोरवा, कड़ियो गवर, तराई ऐं ॿियनि शहरनि में कारोबार बंदि। खोरवा में आबादगारनि जो धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त सारे जो मुनासिब अघु मुक़ररु करे नाजाइज़ कटौती बंदि कई वञे। कराची में नेकाली बाद अफ़गानियुनि बहिराड़ी जो रुख करे वरितो। खानपुर महर जे सरदारगढ़, भागसर समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अफ़गानी पहुची विया। अफ़गानियुनि सां भरियल 8 खां वधीक ट्रैक्टर खानपुर महर पहुता। वीडियो रिकॉर्डिंग दौरान अफ़गानी मीडिया खे विक्ट्री जा निशान ॾेखारे जरवार ॾांहुं रवाना थी विया। मोरे भरिसां फसल जी भेल तां नौजवान गोलियूं हणी क़त्ल। ॻोठ जुमो लंजार में लंजार बिरादरी जी बिंदुरनि में फसल जी भेल तां झेड़ो फायरिंग में उशाक मारिजी वियो। वारसनि जो चवणु आहे त वेझनि अज़ीज़नि फसल जी भेल तां मना करण ते गोलियूं हणी नौजवान खे क़त्ल कयो। जामशोरे भरिसां ट्रेन जी टक्कर में 2 औरतूं फौत थी वियूं। पावर हाउस साम्हूं कराची खां लाहौर ईंदड़ शालीमार एक्सप्रेस ट्रेन जे टक्कर में सूरत बीबी ऐं नसीमा पठान हयातियूं विञाए वेठियूं। औरतूं पटड़ी पार करे रहियूं हुयूं त ट्रेन हेठियां अची वियूं।